अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो भाउ सरफराज़ कोसो। तव्हां ॾिसो था यूट्यूब चैनल सरफराज़ कोसो व्लॉग्स। जीअं त असां अॼु ॿारनि ते आयासीं, जेको आहे त अॻु में तव्हां ॾिठो वीडियो त असां जेको आहे त ॿारियूं सायूं कयूं आहिनि ऐं ॿिज अलहमदुल्ला जॾहिं पोखियोसीं, कम से कम मां ईअं सम्झां थो त अॼु ॿियो ॾींहुं आहे शायदि, ऐं अलहमदुल्ला ॿिज अंगूरजी वियो आहे, काथे काथे निकिरी बि आयो आहे। अल्लाह जे फज़लो करम सां मां तव्हांखे वीडियो में ॾेखारियां थो त कीअं अंगूरजी आयो आहे। हीअ ॾिसी सघो था तव्हां, हीअ ॿिज जेको आहे त अंगूरजी आयो आहे। हीअ ॾिसो, हीअ ॿिज अंगूरजी आयो आहे। माशाअल्लाह तमामु बहितर तरीक़े सां जेको आहे ॿिज निकिरी आयो आहे। हीअ ॾिसी सघो था तव्हां, माशाअल्लाह अल्लाह जे फज़लो करम सां 2 ॾींहंनि जे अंदरि जेका आहे पोज़ीशन ॾेखारी आहे ॿिज। चारों तरफ़ तो ॾिसी सघो था सावक ऐं सावक थी चुको आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं 2 ॾींहंनि जे रिज़ल्ट में अल्हम्दुलिल्लाह एतिरो रिज़ल्ट ॾेखारियो ॿिज जेको आहे त अल्हम्दुलिल्लाह निकिरी आयो। काथे सना सना गोंज कढिया अथई, काथे अल्हम्दुलिल्लाह सुठो निकिरी आयो, इंच खनि, अधु इंच खनि अल्हम्दुलिल्लाह। सॼियूं ॿारियूं जेके आहिनि सावक आहिनि। परते जेको आहे 4 ॿारियूं आहिनि, उते जेको आहे त सिर्फ़ु गोंज कढिया अथनि, माना एतिरो निबेरो न ॾिनो अथऊं। ऐं हेॾे अल्हम्दुलिल्लाह जेको आहे त ॿिज निकिरी आयो आहे अल्लाह जे फज़ल करम सां। जेको आहे त 3-4 ॾींहंनि में जॾहिं ॿियो पाणी पीते त अल्हम्दुलिल्लाह सुठो निकिरी ईंदो। जंहिं बि दोस्त चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे ऑन करे छॾियो जीअं असांजी नई ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची वञे। ऐं वीडियो खे लाइक करे अॻिते शेयर करे छॾियो, वॾी महिरबानी। जीअं त मूंखे दिलदार अली चयो, जेको आहे त हलो त चई कणक वग़ैरह मरिड़ा पोखियूं। मरिड़े जो ॿिज त पोखियो अथई, पर कम हिन जा उहा ई हूंदा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था परते, ओ मां हिन खे ऑर्डर खे रखी तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां थो। हीअ ॾिसो, जंहिं बाल्टीन सां ॿारी खे पाणी विधोसीं, उहो बाल्टीन खणी वियो हितां। ही परते ॿकरियूं चरनि थियूं पियूं, ॿकरियुनि ॾे वियो चई ढुक खीर ॾुहे अचान। हिकु हिकु ॿकरी खे भॼाए भॼाए ज़लील करे खीर ॾुही आयो आहे। हिन जा कम चांह जो मवाली, माना जेतिरो वस पोइ त पंहिंजो कमु चाढ़े ईंदो। हाणे वञी ज़ोरी ॿकरियुनि खे पकिड़े, मालिक इजाज़त वते अलाए न वते, वञी खीर ॾुही आयो आहे ॿकरियुनि खां। इहे हिन जा कम आहिनि। ऐं दिलदार रे आला वाला कुझु ढुक बुक निकितो न निकितो? न साईं, मवाली जो कमु हूंदो, ॾेखार साईं, दीदार त कराए न। न माना तव्हां चांहि पींदो, असां न पीअ, ॾेखार साईं दीदार खे। ॾिसो ॾिसो साईं, इहे ॾिसो हिन जा कम। हेॾे धण में वियो आहे, ज़लील थियो आहे, चांहि ढुक खीर जो इहो चुको। हाणे वरी मूंखे चए थो मुंहिंजो त बिलो थी वियो, हाणे पंहिंजो बिलो कोई। हे हिननि जा कम आहिनि। बिले टारण वारा हे बि हाणे कमु थो करे, खीर ढुक ॾुही आहे। हाणे मूंखे चए थो मुंहिंजो बिलो थी, हाणे पंहिंजो बिलो करे। मुनासिब पोइ चवनि था चए असांजे महिमान कीअं कहिड़े हिसाब सां अचे? महिमान अचे त ज़लील थिए थो, ढुक खीर जो बि उमेद न आहे। हाणे इहो खीर ढुक ॾुही आयो आहे ॿकरियुनि खां, हाणे वरी चए थो मुंहिंजो बिलो थी वियो। महिमाननि खे बि फर्ज़ आहे जो झोलनि जे टाइम था अचनि, झोलनि जे टाइम न पुॼा वरी क़ुरान हाणे अचनि था 2 ॾींहं 3 महीनो ते वेठा आहिनि। क़ुरान पुॼे न, असां कुटो ढोए मर्यादा हिन खे चओ था कुटो जो विलो भरां थो, क़ुरान पुॼे। हाणे कुटो ढवारे ॿारियूं सायूं करायूं, हर्ष करायो आहे, हाणे खीर ॾुही आहे, चांहि बि न। त हिन जा कम इहे ई आहिनि। असांखे बाबा अचणु खपे बसि, जेको आहे त हिन खे हाणे चऊं था महिरबानी करे चांहि ढुक असांखे पीआरे, इहा ई हिन जी महिरबानी। ऐं असांजी अॼु जी वीडियो एतिरो ताईं, नेक्स्ट कंहिं वीडियो मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब करे, वीडियो खे लाइक करे, ऐं शेयर करे छॾियो। जज़ाकल्लाह ख़ैर।